लखी गुलाम शाह तालके जे ॻोठ अज़ीज़ाबाद खबड़ी में बरसात मुतासिरनि जे लाइ अॻूणे ज़िले सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी शिकारपुर काज़ी नईम अकबर पारां ॻोठ अज़ीज़ाबाद खबड़ी में मेडिकल कैंप लॻाई। बरसात मुतासिरनि खे दवाऊं ॾिनियूं वयूं ऐं बरसात मुतासिरनि में राशन तक़सीम कयो वियो। काज़ी नईम अकबर GB न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे वसाहुर डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफ़र जी मदद सां UC तैब जे अज़ीज़ाबाद खबड़ी, तैब ॻोठ, ॻोठ गुलाम हुसैन पठान, जुमो ॻोठ, रखियो ॻोठ, कलर ॻोठ जे माण्हुनि में राशन तक़सीम कयो आहे। इंशाअल्लाह असां वसाहुर ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफ़र जे साथ सां ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद कई। वधीक मालूम कंदासीं ब्यूरो चीफ अब्दुल रज़ाक महर खां। जी मौजूद आहियूं अज़ीज़ाबाद खबड़ी में जेको बरसात मुतासिरनि जे लाइ काज़ी नईम अकबर अॻूणो जेको ज़िले सदर कैंप हणाई आहे। अचो त हवा असांजी यूनियन काउंसिल जेका तैब आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, हुन में जेका बारिश पई सॼो इलाइक़ो ॿुॾी वियो आहे, सॼो तालको ॿुॾी वियो आहे ऐं माण्हुनि खे न खाइण जे लाइ न रहण जे लाइ जाइ, मुंहिंजो सॼो ॻोठ खबड़ी तक़रीबन किरी पियो आहे। हुनजे लाइ आउं शुक्रगुज़ार आहियां डिप्टी कमिश्नर साहिब जो, ज़िले जी एडमिनिस्ट्रेशन जो, जिन भरपूर तावन कयो आहे ऐं असां कोशिशि कई आहे त माण्हुनि खे टेंट फराहम कयूं। टेंट ॾिना आहिनि, तरपालां ॾिनियूं आहिनि, कचो पको खाधो ॾिनो आहे, कचो सीधो बि ॾिनो आहे, पकल खाधो बि पुॼायो आहे। जेतिरो वस आहे, जेतिरी कोशिशि आहे उहो कई आहे। अॼु मेडिकल कैंप बि हईंसीं, तक़रीबन 500 खन सॼे ॻोठ जा औरतूं मर्द नंढड़ा ॿार उहे उन्हनि खे ॾेखारियो, उन्हनि खे दवा मिली, उन्हनि जो इलाज जे लाइ कोशिशि कईसीं। वेठा आहियूं पंहिंजे ग़रीब मारूअड़नि सां। मुंहिंजो ॿियो ॻोठ आहे जेको मुंहिंजे वालिद साहिब जे नाले ते आहे, ॻोठ काज़ी हफ़ीज़ रहमान, उहो सॼो जो सॼो किरी पियो आहे ऐं उहो मसीदी पंपिंग स्टेशन सां गॾु आहे। हिन सॼे इलाइक़े जो पाणी उते गॾु थियो, उन्हनि जा घर किरी पिया, उन्हनि जी जायूं किरी पियूं, उन्हनि जा माल मवेशियुनि खे नुक़सानु थियो, उन्हनि जो बीठल फसल उॾी वियो। मां बरसातुनि में बि ॾुख सुख में सां गॾु, हाणे बि हुन सां गॾु बीठो आहियां। जेका मदद थींदी उहा कबी। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे डिप्टी कमिश्नर साहिब जो, जेको असां सां गॾु हर ज़िले, सॼे ज़िले में हर यूनियन काउंसिल में माण्हुनि जी मदद करे थो, माण्हुनि जी ख़िदमत करे थो, ॾींहुं राति महिनत करे थो। बाक़ी डिज़ास्टर एॾो वॾो आहे, नुक़सानु एॾो वॾो आहे जो चवनि था 100 साल में बि अहिड़ी बरसाति न थी आहे। ज़ाहिर आहे हुन में टाइम लॻंदो जेसि ताईं रिहेबिलिटेट माण्हुनि खे कयूं, माण्हुनि खे पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटी वञनि। लॻा पिया अॼु काज़ी साहब जी अॻे बि हिकिड़ी दफ़ो कैंप हणाई हुई, जेका पंहिंजे स्टाफ ते चौराहे ते अॼु ॻोठ में आई आहे। इंशाअल्लाह ताला माण्हुनि खे फ़ाइदो थिए थो। वठूं था दवा सभिनी, नंढा वॾा। हिन महिल बि डॉक्टर वेठा आहिनि, डॉक्टरियाणियूं वेठियूं आहिनि ऐं दवाऊं हर शइ ॾियनि था। तक़रीबन 400-500 माण्हू आया आहिनि जेके सभिनी खे दवा मिली आहे। सभिनी कोई 500 खां वधीक माण्हू आया। अलहमदिल्ला उन्हनि जो चेकअप थियो, उन्हनि जो जेको दवाऊं उन्हनि खे ॾिनऊं। साईं अलहमदिल्ला असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे मोहसिन काज़ी नईम अकबर ऐं डिप्टी कमिश्नर जा, जिन असां सां तावन कयो ऐं मारूड़नि जो। माशाअल्लाह साईं अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं काज़ी नईम अकबर साहिब जूं असांजे लाइ, ऐं उन असांखे ॾुखी घड़ी में असांजो साथ ॾिनो आहे, चाहे उहो टेंटनि ताईं हुजे, राशन ताईं हुजे या फ्री मेडिकल कैंप ताईं हुजे। असांजी कोशिशि साराहजोगी आहे। टेंट, कचो पको राशन DC साहिब जे तरफ़ां, काज़ी नईम अकबर जे तरफ़ां असांजी घणी मदद कई वई आहे। कचो पको राशन, सीधो सामान, टेंटियूं, हर शइ असांखे मिले थो। सभु शइ मिले थो, सभु शइ मिले थो, हर शइ तव्हांखे हर शइ मिले थो मौजूदु। असांखे बाबा नईम खान जे तरफ़ां जेकी बि शइ आहे मदद में असां सां गॾु बाबा बीठो आहे ऐं बाबा असां को हिकिड़ो मिंट बि परे न आहे। टेंट मिलिया आहिनि, राशन मिलियो आहे, उन खां बाद में असांखे तरपाल मिलिया आहिनि, पाणी कढाए थो बाबा कढायो आहे, ज़मीननि मां कढायो आहे, असांजे ॻोठ मां कढायो अथई। नईम अकबर साहब हर शइ असांखे अवल साहब जी तरफ़ खां उहो बि असांखे मिले थी। कचो पको राशन बि मिले थो, टेंट मिलिया आहिनि, तरपाला मिली आहिनि। अॼु असांजे ॻोठ में जेका मुतासिर हुया बीमारी जा, उहो बि काई साहब कैंप असांखे हंड्राइड